आओ न ऐन पियो लगी त मार्गो कन्हन ॻाल्हाए सख्त परेशान आहे। असांखे फौरी तौर ते मदद जी ज़रूरत आहे। हे वेंसडे ही नाच करे जो वक्त नाही। असांखे मार्गो की बचाड़ो आहे। अगती वधू हिक सेकंड ब वहीनायर झड़ो नहीं। वाह ऐन पियो लगी त सिस्टर ब हती आहे। सिस्टर की हर कन्हन कान वधे खबर आहे त मार्गो की छा घड़ी जल्दी कर। ऐं हे आहे ग्रैंड मां। ही अहो आहे जेको बिल्कुल जाड़ी थो त पन्हन जी पोटी के केन खुश्क जी। ओ हा सब हीरो हती आहिनि। छा थियो? छा मार्गो बकी आहे? हू फर्क नथो पो। असांजो नयो चैलेंज शुरू थी रहियो आहे। ऐं पियो लगी त ग्रैंड मां ऐं सिस्टर सठू वक्त गुजारी रहियो आहिनि। ख़ैर घड़ियों परेशानियों थियोन। हड़ी यहो मालूम करो जो वक्त आहे त असां छा पचाईंदासीं। हिक बर्गर? वाह खैर छा सब नई चैलेंज लाए तैयार आयो। हलो हलोन तनहंकरी ग्रैंड मां बर्गर बेंस सां शुरू करी थी। हाँ टूस थेल बेंस तमाम बेहतर आहिनि। हड़ी असां की कीमो घरजी। ग्रैंड मां कीमे जा गोला करी थी। अनहन की फ्राइंग पैन में वजी थी। चमची सां हंतर दबाई थी। पीटी तैयार आहे। हड़ी लजीज पनीर जो हिक टुकरो ऐं यकीनन टमाटी कान सवा कहिड़ो बर्गर मथान हिक बसर ऐं हिक बेन आहे। वाह ग्रैंड मां कम की तमाम जल्दी मनन डनो। तमाम बेहतरीन ग्रैंड मां। हड़ी सिस्टर जो वारो आहे। ऐन पियो लगी त आम बेंस कम न कंदा। छा हिक डॉन केट्रो लजीज आहे। सिस्टर डॉन की बन हसन में किटी थी। हड़ी चॉकलेट्स ही केट्रो मथु आए पर सिस्टर वट कजे भी उबे आहे। ही किटू जेल आए। ही तमाम लजीज आए पर तमाम किटू आए। हड़ी अचु त मार्शमेलोज शामिल करियोन। थोड़ो मार्मलेड ऐं बेरी सिरप छो न। हड़ी असान पन्हन जी मौजजी बर्गर की कन था। छा त खूबसूरती आहे। ऐन पियो लगी त ग्रैंड मां पन्हन जी पोटी जी कम की सारायो पर वेंसडे की हैरान करण एतरो आसान नहीं। तनहन करी असान शुरू करियों था। हमेशा वॉन्गर बेंसन यकीनन कारा वारा हंतर पेटी की फ्राई करियों था। वेंसडे पनीर जी टिकरी सान छा करी रहे आए। वाह ही पनीर हड़ी केतरो बेहतरीन पियो लगी। केरी जो हक टिकरो वाह हन बर्गर जो हक वाटी जबान लगी थी पर का शय घट आए। अहो सठू आहे त वेंसडे जी भरसान हमेशा हक हथ होंदो आहे जेको कन्हन ब मसली में मदद कंदो। मार्मलेड एक्योन ऐन पियो लगी त वेंसडे की एनजी जरूरत आहे। हे एहतियात कर ग्रैंड मां हथ मुकम्मल तोड़ती भी जरर आहे। हड़ी अच्छो त बर्गर में एक्योन शामिल करियोन। वाह बस हन बल्ला की डसो। हू केतरो खौफनाक आहे पर पूब केतरो बक वधाइंडर आहे। पर कहिड़ो बर्गर सब कान वधीक लजीज होंदो। हड़ी असन की मालूम थींदो। मार्गो तनहन जो वारो। ओ मन केतरी बकी आयान। हे बर्गर गैर मामूली पियो लगी। अच्छो तन की चक्कून लजीज मुनकी हो पसंद आयो त पुय असन ले अगती चाय। अच्छो त पहरियोन ग्राय करोन। छी चाहू बसर आए केड़ो गंद आए। बर्गर हो नाई जे को तो आंकी घरजी त पुय असन वठती चाय। अही मेनहन जी उन पसंदीदे मथायो नाइन। डोनट्स एंड मार्मलेड जो नाश्तो हे मेनहन जी पसंद जो आहे। खैर हड़ी फाते चंड जो वक्त आए ऐं अहो आए हे बर्गर। हाँ हे असन जो फाते आए। वाह वेंसडे की मुबारकून। छा हो सर्फ मान आया या हो मरकी रही आए। वेंसडे मरकी रही आए। वाह उप्स ऐन पियो लगी तो को शर्माई रहे हो। ऐन पियो लगी तो सिस्टर ऐं हथ हक गड़ेल बोली गोली वरती आहे। ओ हड़ी हथ की घर वन जो वक्त आए। ऐं असान जी हीरोज लाइने डश पचाइण जो वक्त आहे। गर्म चॉकलेट हन लजीज मशरूब की केर पसंद नथु करी। मुनकी उम्मीद आए तो हर को तैयार आहे। हलो हलोन ग्रिंड मां बिहर पचाइण शुरू करी थी। हुआ एक सासपीन में केर वजी थी। हड़ी कोको पाउडर हलाइण हव सारजो। ओ हा चॉकलेट जो हकबार जायकी की वधिक तेज कंदो। एम ही केतरो मठू आहे। ग्रिंड मां पेन जी खास मैगमी गर्म चॉकलेट वजी थी। तमा बेहतरीन ग्रिंड मां। हड़ी सिस्टर जो वारू आहे। हे एहतियात कर तुहां सड़ी चॉकलेट हन तरह नथा काई सघो। हाँ ग्रिंड मां साही आहे। कन तमाम घट शामिल करण जी जरूरत आहे हन तरह। ओ हू अच्छा करण वारी आहे। हाँ बस हन मठी जी शौकीन की डसू। ग्रिंड मां कनत जी हन मिकदार की पसंद नथी करी। ठीक आए हड़ी केर शामिल करण जो वक्त आए। एहतियात कजो। उप्स हाँ सिस्टर की वादत तोड़ते वधिक तवज्जो ॾियण जी जरूरत आहे। तनहं करी तुहां सभई अज्जा शामिल करी सघो था। हड़ी थोरो रंग
वाहो, हन खूबसूरती की डस्सो ही क्रीम केतरी चमकंडड़ आहे। हड़ी थोड़ो स्प्रिंकल्स अहू आहे पेश करण जो तरीको। सिस्टर पेन जी पूरी कोशिश कई पर अहो सबक कजे नाही। आखिरी टच व पडर क्रीम आहे ऐं कजे मार्शमेलोज हन मठान की डस्सो। हाँ, सिस्टर पेन जी पूरी कोशिश कई। बेहतरीन। खैर, हड़ी तनन जो वारो आहे वेंसडे। हती हक मुनासिब मैग जी जरूरत आए। हथ असान हती तनहन जी मदद कान खारिज नथा करी सघून। कहड़ो खौफ आहे। ग्रिंड मां तो पेनहन जी आसाब जो ख्याल रखो तो बेहतर आए। वेंसडे चॉकलेट ऐं कजे वो पडर क्रीम वझी थी। बेरी सिरप बेहतरीन ऐं कजे हीरिबो मार्मलेडस। औ हाँ, हन मनफरद पेशकश की डसू। गरम चॉकलेट तैयार आए। छो ही चरियो आए। हे लजी आए। मुन के अहो पसंद आयो। औ आया गति वधुन था। हे ग्रिंड माजी हज्जी गरम चॉकलेट आए। बेहतरीन। हे छाए। हे अजीब पेयो लगी पर अच्छो तो कोशिश करियोन। खराब नहीं। आई फाते आए। हाँ, सिस्टर हे रायोन तेनंजी लाए। खैर, आइन पियो लगी तो असांजा हीरो नईन चैलेंज लाए तैयार आइन। हन भीरी अनहन जो खा इंतजार करी रहियो आए। वाह, ही फ्रेंच फ्राइज आइन। हन डश की पचाणाई पेश करण जा केतराई तरीका आइन। हाड़ी असान की मालूम थींदो त असांजा हीरो कहड़ो तरीको चौंडींदा। यकीनन पटाटन की पहिरियान छलण जी जरूरत आए। खती रहियो आए। वाह, सिस्टर पटाटा छलण जो हक तमाम गैर मामूली तरीको चौंडियो आए। ग्रिंड मां खुश नहीं पर हुआ पेनहन जी प्यारी पोटी ते केन कावर जी सगी थी। हाड़ी तोहां की पटाटा खणा पोंदा। बस अहो ही आए। सिस्टर हक खास चाकू सां पटाटा कटी थी। हन खूबसूरती की डस्सू। हाड़ी कजे रंग शामिल करण जो वक्त आए। वाह, अहो तमाम चमकंडड़ आए। तेल शामिल करियो। असां पेनहन जी चमकंडड़ पटाटन की फ्राइंग पैन में वझी सघूं था। बेहतरीन। गरम तेल सां तोहां की हमेशा इंतहाली मोहतात रहण घुरिजी। हे, एहतियात कजो। असान खूबसूरती सां पेनहन जी रंगीन पटाटन की प्लेट ती पकियों था। सिस्टर की अहड़ियों चमकंडड़ फ्रेंच फ्राइज मिलियोन। ग्रिंड मां डश जी वधी क्लासिकल नस्खी की तरजीह ॾेई थी ऐं कहण कहण क्लासिकल नस्खो सब खां बेहतरीन हुंदो आहे न। ओ हाँ, फ्रेंच फ्राइज ऐं कीचप। ही जायको नंढड़ कान वठी हर कन्हन की सैनात लाए। अनकान बेहतर बियो छा थी सघी थो। तमाम बेहतरीन ग्रिंड मां। खैर, हन बड़ी वेंसडे असान की छा सां हैरान कंदी। वेंसडे जा पटाटा अगी ई पची चका आहिन। हे काम पेशकश पियो लगी पर तरसो ही छा आहे। ओ न, आइन पियो लगी त वेंसडे पासा मटाई खड़े आहिन। ग्रिंड मां तोहन पनहंजू ने क्यों बंद करियो त बेहतर आहे। हे कमजोर दिल वारन लाए नजारो नाई। त पोए असान कथी हसीन। ओ हाँ, फ्रेंच फ्राइज। वेंसडे पटाटन की कारो रंग करी थी। वाह, हे केतरो खूबसूरत आहे। आइन पियो लगी त सिस्टर ब वेंसडे जी डश की सारा है। हंजो रड्डामल डसो। खैर, अच्छो त डसून त मार्गो छा थी सूची। खैर, असन वट हती छाए। ओ, चाहे पटाटो थोरो सही लाए। ना, जायको खराब नहीं। आई केचप सान बस जबरदस्त। ओ मां समझान थो त मान पाणा की न रोकेंदस ऐं आखिरी टकरी ताईं सब कजे काई वेंडस। मजदार बई डानहन। शाबाश। खराब नहीं। अच्छो त डसून पर हन तरीकी सां जायको आया बह बेहतर थींदो। खैर, खुदा हाफिज पटाटा। मान तो आन की कायण वारो आयान। मां समझान थो त मुन थोरो गेहो काय वरतो आए पर आया ताईं ट्यून कोर्स बाकी आए। केतरी खूबसूरत डश आहे। हाँ, हे तमाम लजीद आहे। मां नगी महसूस करी सगान थी। तमाम स्थो आखिरी चकड़ी ताईं। उप्स। ओ फकर न करियो। मान ठीक आयान। खैर दोस्तों, छा तुहां सब इंडर चैलेंज लाए तैयार आहियो त अचो त डसून।
पेनकेक्स ओ हे केतिरो लज़ीद आहे। मुनकी उम्मीद आहे त असांजा हीरो जान था त हे शानदार डिशेस केन पचाइजी। तमाम घड़ा तरीका आहिनि। खैर अछू त हेलो ग्रिंड मां हमेशा वांगुर सब कन पेरियन पचाइण शुरू करी थी। एहतियात सां पेनकेक्स जो बीटर पेन में वझियो। बेहतरीन कर्स्टू तुहान की मटाई सगो था। ऐं हे पेनकेक्स बस भरपूर आहे। अहो ये जेको केतिरनि ई सालन जी तजर्बी जो मतलब आहे। वेंसडे तुहां सां छा मसलो आहे? आओ अयन पियो लगी त तुहां हद जी मदद कन कैंट नथा करी सगो। काड़ी टाई यकीनन कन्हन की शक हो हे वेंसडे आहे। हैन रांग की डसो हे अयन पियो लगी त हुआ थूरी वधे की मगन थी वई। ठीक आहे अछू त पंहिंजी पेनकेक्स डानन वापस हेलो। वाह अहो वाकई खूबसूरत आहे। हाँ कारू कादू हमेशा तमाम स्टाइलिश लगंदो आहे। ऐं तुहांजो पसंदीदा रंग कहिड़ो आहे? पंहिंजा ऑप्शन कमेंट्स में छड़ो ऐं शायद इन वीडियो में असां अहो कंदासीं। अन दौरान अयन पियो लगी त सिस्टर जी ज़हन में का दिलचस्प शइ आहे। वाह हे हाणे पेनकेक नाही रहियो पर आर्ट जो हिकु मुकम्मल नमूनो आहे। ओ कन्हन ब तरह हे रंग बाहर निकरणा ई नथो चाही। What's the matter with you? आउच अहो सधू अख में वणी लगो। उम्मीद आहे त असांजी सिस्टर सां सब कजे ठीक होंदो। हाँ सब कजे ठीक आहे। हिन हालत में सब कान अहम ॻाल्हि आहे आहे त सभिनी मुश्किलातनि जी बावजूद हार न वण। सही असां हे करी रहिया आहियूं। वाह हे हिकु यूनिकॉर्न आहे। बस हिन खूबसूरती की ॾिसो। हाँ अहिड़नि लम्हनि में ग्रिंड मां की पंहिंजी पोटी ते तमामु घणो फ़ख्र हूंदो आहे। ऐं ग्रिंड मां बाबत छा? अयन पियो लगी त हिकु सठो पराड़ो नस्को असांजो इंतज़ार करी रहियो आहे। मक्कण ऐं मेपल सिरप सां पेनकेक्स। हिन मान फौरी तौर ते वॉट में पाणी अचणु शुरू थी वई थो। मान सम्झां थो त वेंसडे जा पेनकेक्स बि वड़ा आहिनि। हाँ अही गैर मामूली लगन था। वेंसडे पंहिंजो पसंदीदे बेरी सिरप शामिल करी थी। आइन वाह छा हे कोरियड़ा आहिनि। परस्कुन थियो ग्रिंड मां ऐं कोरियड़ा चॉकलेट मन ठहियल आहिनि। खैर मार्गो हाणी अछो त धुडरो ठीक करियूं। ढाड़ी मुन के हाथ न लगाए। हे मां फारक थी वेस मुनकी कोका कोला जी जायकी वारी जेले घर जी छातून ठाईंदे हे तमाम आसान आहे। अच्छो ते चाय शुरू करियूं। मुनकी कोक घर जी पहिरेन हन के हटायो। ओ हे तमाम सथो आहे। वाओ जबरदस्त। उप्स मून के माफ कजो दोस्तों ही अच्छी पियो। नो माइक ओ मून के माफ कर। उप्स मां थोरो हथकान वधी वेस। हाड़ी असां के बोतल में नट्स कैंडीज वझी पौंदी। बस हाड़ी रगो मथो कारण सिरप वझड़ो आहे। बिल्कुल एंजिन एमिली चाहियो थी। हन की हे जरूर पसंद ईंदो। मून के अंजे जरूरत नाही। माइक एहतियात सान गंदो। उप्स मून के माफ कर। बोतल बंद करी सभे कजे मलाई रहियो आहेन। अनके चई तरह मलाई रहियो आहेन। तमाम सथो थियो। एमिली के हे पसंद ईंदो। ओ न मां बोतल सां चमची वयो आहेन। जल्दी कर। वो मां हेत करी पीस पर मां ठीक आयान। केतरो न जबरदस्त आहे। वो हे जेले अजीब पई लगी। मां छा करी साघां थी। मां के मन जेले ठाहींदेस पर मून वट मां की नाही। उनके खबर आहे मिन जी मां की तमाम गहड़ी मां की ठाही आहे। अही मून के कजे देर में एतराज ना कंदियून। आया हो आहे मां के जी मकीन जो गहर। हेलो मिन जा प्यारा। ओह मिन जी मथी ते आमड़ बंद करियो। मां तोहां कान कजे मां की वथण आई आहेन। छा हो ठीक आहे? जबरदस्त मिन जी लाइ जरूर काफी आहे। बाबा मां वापस अची वई आहे। ऐं अकेली न आहिनि पर मां के सां गॾु आहिनि। ओ ना हती तमाम गहड़ियों मां के जून मकियूं आहेन। डाई हारी फ्रीची चमची सान कजे मां की खड़वारी आहेन। जबरदस्त सधो बोतल में। ओह कैरी ऑन करी रहियो आहे। छा थी रहियो आहे? उप्स मां पाड़ सां गॾु मां के जून मकियूं खड़ी आई आहिनि पर ठीक आहे।
हारी हतिया मनाए खामोशी आए मुआगी बोतल की माँ के सान भरी छड़ियो आहे असा इनकी बंद करी सब कजे फ्रीजर में रखी सगुन था इनकी जमनाई थद्धो थी अंडियो मिनहजी वट यकीनन है तमाम बेहतरीन ख्याल आए मान कोक करंदेस आयन मानी जीले ठा हिंदेस कोका कोला कजे मार्मलीड्स आई कजे सोना शामिल करी रही आयन हे नरगो लदीज होंदो पर इंतहाई खूबसूरत पड़ होंदो हारी असा की सब कजे मलार जी जरूरत आए इनकी मलाई रही आयन सब कजे है खाली कोका कोला जी बोतल में वजी रही आयन आह कितनी ना खूबसूरत सोनहरी झीले आहे मुँह सब कजे वजी छड़ियो आए के फटाई रही आयन आहो जबरदस्त आए नो माइक है तमाम खराब आहे आई हारी मुनके है सबनी के जमाए जी जरूरत आए कजे माए नाइट्रोजन हे सब कजे तमाम तीजे सान जमाई थो वाहो माइक जादू डसो हे खूबसूरत आहे शेफ माँ तकरीबन बिनहजी माँ के जी जीले बाबत वो सारी वही है हे बेहतर आहे वो थोरो थदु आहे तुनन की चकी सगे थो जबरदस्त माँ हाई है जीले चकन वारो आहे आ दसने तमाम लदीद पई लगी आई है एक रट वारी बोतल में वाहो लदीद आई हती चाहे जादू ही पयो लगी चाहो सचो सोना है मुनकी है चकन घर जी वाहो जायको कोका कोला जड़ो आहे माँ हो ही चाहे पे हो वाह जबरदस्त हे नर्ड्स कैंडी सान गड्ढा जीले आहे हे तमाम लदीद हजन घर जी हे इंतहाई लदीद आहे माँ पिनहजी जबान गड़काए विंडस तून कटी वही चा सचपच जबरदस्त हे डारे रस्ती में नहाज हाय मुनकी पिंकिक्स घरजन अहो खूबसूरत नक्शो डसो मेहरबानी करे मिनंजी लाए है तैयार करियो माँ इंतजार कंदस हे तमाम आसाना है माँ पीन में कजे रंगीन अटू वजहंदीस माँ रड जी शक्ल में नंधा पिंकिक्स था चायान थी अहे रंगीन नंधा आई प्यारा होंदा डाड़े मुनकी तंग न कर तुनहन के हाथ नथी लगाई सगे मुनकी है ख्याल आयो आहे माँ सबकान वधिक जबरदस्त पेनकेक्स बचाया वारो आहे एमएलई आई मिनहंजी गडेल कटी जो नालो क्लोई आहे माँ पिनहंजी कटी जी शक्ल में एक पेनकेक ठाईंदस ही तमाम खूबसूरत थेंदो कारी इटी सान खाको ठाई रहियो आहे आई सब कजे कन्ह रंग सान भरी रहियो आहे हे कम करी थो एमएलई मिनहंजो पेनकेक दसी दाढ़ी खुश थेंदी कजे तफसील वाहो आचो ते सब कजे दे रायो तकरीबन केराई छड़ियो है दाढ़ी छा की पनहंजी सब्जीन जी बाग मां कजे सब्जियों पड़ियो है कजे गाजरों नाई तोरियो मागे हतिया हैं तो अमू की याद क्यों ना सब धू बाग मां ताजियों सब्जियों अच्छो ते सब कजे कश करियो मां गाजर नाई तूरीन सा पेनकेक्स ठाईंदेस कजे अटो आई कजे आना शामिल कंदेस कजे केर यकीनन साड़ी एक हाथ वारी मिक्सर जी मदद सा सब कजे मिलाड़ो आहे असा तकरीबन तैयार आहियो बहातरे नठो हनकी फ्राइंग पैन में वजी रही आहन आयनो की पासो बदलाई रही आहन माइक छतुन है चक्कर चाहे तो नफरत अंगेज सब कजे प्लेट में वजी रही आहन आई कजे किटी क्रीम तमाम लजीद आहे मथान कजे सब्जियों तो जो छा ख्याल आहे मोकी नंढड़ी एमिलिया लाभ सुस्ती रहियो आहे हड़ी वक्त अच्छी वयो आहे त मां पनहंजा नंधा पेनकेक्स पेन मान कधान सब कजे प्लेट में वजहन ओ स्ट्रॉबेरी जीम इंतहाई जबरदस्त हन की प्लेट जी किनारंती वजी रही आहन मां एक मास्टर शेफ आहन एमिली अचो असन तैयार आहियो सब पेनकेक्स तैयार आहे तमाम चमकंडड़े लजीद ओ अहो छा है केतरो ना नफरत अंगेज आहे आई हती छा है
एह नंधा पेनकेक सा है। एह जबरदस्त पे लगन। अचोते है चक्कू लजीद। ऐ हती छा है। ओ असान जो कतो क्लोई। ऐ ही पेनकेक इंतहाई लजीद है। माइक हे वाकई सतुआ है। याहू माँ बीहर कड़ी वेस मेहरबानी नंधड़ी बीनर। मुनके हन बेर एक बर्गर घर जी छातू ना हो मिनहंजी ला पचाइंदे जबरदस्त। मां इंतजार करी रहे आया। ओ केमो की गोश्त केतरो नहा नफरत अंगेज है। माहन के हाथ लगाए नथो चाहिया पर मुन की लगाड़ो पूंदो। खैर जबरदस्त। हाड़ी एक चमचो 10 दाड़े। ओ You. माँ तमाम वेजो हुआस पर है खौफनाक पेो लगी। तो आन की खबर आए छा माँ एमिली लाए एक मथु बर्गर था है। मून की न्यूटेला आए एक चमची जी जरूरत है। बनती कजे न्यूटेला लगाए रहे हुआ है। लजीद भरण लाए माँ मार्शमेलोज इस्तेमाल करावारो है। हरी वक्त अच्छी भी हुआ है तब माँ बे एक बर्गर ठायान खो माँ तो अनकी एक मास्टर क्लास दिकारण वारो आए हैं। ओह जबरदस्त आए करू ना मगरूरा है। हरिया सा है कटली ठायू था अनकी फ्राई करियो था। ओह माँ थोरो थक जी पे आए हैं। ओह समूना असां की बर्गर मुकम्मल करो आहे। उनकी पक्का है। ओह पोटा चातु नी डसी सगे थो माँ मार्शमेलोस फ्राई करी रहे हैं। माँ चाहिया थो ते पघर जी वहे कजे मार्मलीड शामिल करी रहे हैं। आए बस ओ मिनहंजा खुदा माइक हे सथु आए ते एमिली वोट माना है एक प्रोफेशनल शेफ जेको कन्हन बा कसम जी डश पचाइंदो जेको हो चाहिंदी। ओह ही बेकन कजे केचप यकीनन सलाद जोपन आई मथान है कटलीट चीज टमाटा बसर आई बेकन। ठीक है मानन की कजे वहदेक भेरावर जाइंदस हे इंतही लदीद होंदो तैयार आहे। वाह ओ केटरो न वडो बर्गर आहे। ओ ठीक आहे हड़ी वक्त अच्छी वयो आहे त मानपन हम जो बर्गर पचाण मुकम्मल करियान कजे सब्जियों शामिल करी रही है। ओ आचार वो नहीं पाण ठाया है टमाटो आई कजे सॉस उनकी बनसन ढक्की रही है। अच्छी हड़ी बर्गर जो मवाजनो करियो। ओ तो हंजो इना वडो आहे पर मिनहन जो जायकी में बेहतर आहे। दाढ़ी परेशान न थी सब कजे कंट्रोल में आहे। मुनके बस जेले पघार जी जरूरत है। एमिली हे चकीडस वाह अहो आहे बर्गर हे तमाम वठो आहे। मुनके हे चक घर जी हे मिनहंजी वत्ते बे नथु आची पर हे वाकई लदीद आहे। मुनके हे पसंद आयो। आई हतिया सा वच्छा आहे एक वढो बर्गर पड़ा है। उप्स सब कचे बाहर करे पियो। अगती वहदून था गैर मामूली पियो लगी मुनगी कढ़न बा एहड़ी शे नाही का दी। हे एक मठो बर्गर आहे जबरदस्त मुनकी हे ख्याल पसंद आयो। खैर केरेंडर आहे शेफ। ओह मेहरबानी एमिली ठरसो तोहान की अंजी जरूरत पौंदी। तोहान जो पहरियों काम केक आहे। जल्दी कर मन इंतजार पई करियान। जबरदस्त एदी ठीक है प्यारी शेफ लाई सब काजे वो देखा है। मजेदार क्रीम चीज हे मेनहंजी नहीं का दीजिए शाहकार लाए बिल्कुल मुनासिबा है। मन आसानी सन सबनी थंती क्रीम लगाइंदस आयन के एक बिल्कुल मनफरद शक्ल दी है लाए स्पीचुला इस्तेमाल कंदस। ये एक रेनबो केक होंदो जनन की मन मजेदार एस्किडल्स क्रीम सन सजाइंदस। इन लाई तरसो ही मेनहंजो खास सूट की सा है मुनवेद हर शया है जनन जी मुन की जरूरत आहे। ओह मिनहंजी टॉफी वांगर हे थी वियो ये आर्ट जो है खाकी कई शाहकार आहे।
जड़े मन केक ताहिंदी आहन ममपान के एक आर्ट्स महसूस कंदी आहन जिको एक नई दुनिया तख्लीक करी थो हे शानदार रेनबो में क्रीम जी बादलन जी गैर तैयार है आई खुश मजाज अकिन जी है जोड़ी जी वाह शेफ पेनन जी काम में मसरूफा है हैरत अंगेज मन जारन थी आई मान पेनन जो दिल जी शक्ल वारू केक टाहिंदस आयन के कोट केट सा सजाइंदस शाकार तबार के तमाम गहरा पसंद आहन अच्छोते इनकी चौधारी लगाए उन पर हो काफी नाही असां की मिनन जी मत्थी पसंद लाए वधिक टाफिन जी जरूरत आई माल्टीजर्स आए स्किटल्स डैडी तुम तमाम शुपेकरेन आई ही मैंने जो शाहकार आहे हे सत्तू नत्थू लगे पकड़ ना कर मुनैया ताइन पोरो नाई क्यों एक शानदार सजावट चाहे लाए मुनकी फिल्म आई जीतरियूं थी सगन आउतरियूं मठायूं गहरजन सब कान पेरेंट मान पेनन जी सेपर बर्नर सान चॉकलेट पघारेंडस यूहू आई हानी मान नीरी रंग जा स्प्रिंकल्स शामिल कंडस आई मेनन जी केक ती तमाम खूबसूरत लगंदा अच्छा सब तैयार आहन मुनकी तोहान जी तवज्जो में मुस्तकबिल जी फातेह के मुतारिफ करार दियो वाह हम शे जीतना है वाह मान पेरियान शेफ जो केक चक्कन चायान थी मुनकी वो पसंद आयो मान हैरान आह्यान ते छाड़ी जो केक बे एतरो ही मजेदार आहे अच्छोते आहो चक्की डसून वाहे मुनकी चॉकलेट तमाम गहरी पसंद आहे मेहरबानी डैडी ही जबरदस्त आहे आओ लगी होते हैं केक संग कजे गलत आहे मुनकी अंजुदाई को पसंद ना आयो आई फाते आहे गाड़े ओरे ख्वातीन असावर एक चैलेंज आहे मेहरबानी करे मिनंजी लाई कजे पास्ता छायो वहे एक जबरदस्त कमा है आहू वादे खाहे मान समझी वेस असां की सर्फ नूडल्स बारा हैं आई बस आई मानती सीन कजे टिक टाक दसंदस मान पर पास्ता बार इन देस आई ओ मिनन जी प्यारी बार लाई सैसेजेस हे तमाम प्यारो आहे डारी मुंकी तो वांकी भक्कर पेंडियो आई सागे वक्त तो एक सैसेज चगड़ियो हारी सैसेजेस की अब रंडर पार में बारन जो वक्त आहे ओ ब्यू कथिया है हाँ अहो या है चैलेंज कर लाए तो वहाँ के बार की है गैर मुतवक फाइसलीसान हैरान करो पोंदो आम नूडल्स हती कम न कटा पैनकर मान आनन केरा एटी मान पलन जा नूडल्स गोहंडस आई मान एटी में रिंग शामिल कर नवजारिंडेस गुलाबियन जो पसंदीदा रंगा है हारी एटी के है खास बोतल में वेज हो आहो सब कजे मंसूबी मुताबिक हली रही हुआ है भतरीन आजू तक हम शुरू करें ओ खुदाई शेफ जा नूडल्स ते डसू वाहे हाँ मिनन जा नवा नूडल्स तैयार है ना तमाम सथी खुशबू पई अची सर्फ मथी सर्फ जी गटाया है मार्मलेड बियर्स खैर आई बियून मथायोन कमाल ओ तू नजीब आहेन मिनन जी स्पैगेटी तैयार आहे अनंत सैसेजेस की डसू आहे ऑक्टोपस वंगर आहन ओ बाहे ओ नो असांजो बाहे वसाए वारो औजार कथी आहे ओ हती तमाम गहरी गवाहे ओ नो मिनन जा सब नूडल्स सड़ी हुए आहन तरसू हेक लाइफ हेक आहे असन केटली में इंस्टेंट नूडल्स का ही सगुन था हे थी वयू मान यकीनन है कि जीनी सायान दिलचस्प ओ अहो चाहे
ही नूडल्स बिल्कुल बेमज़ेदार ना हन। ओह कढ़ी ना खूबसूरत है। मिनंजी वाट में पाड़ी पियो अच्छी। अछुते हो चक्की डसू। वाहे मेहरबानी शेफ। तोहान की भली कार। अनहन अजीब सासेजस की डसू मुनके है पसंद आयन। तमाम मजेदार। ओह अहे वाकई तमाम सठू आहे। अहो ए फाटे आए। हाँ मान तमाम खुश आयान एक बाकर। तुहान जो नेओन कम है एक मलेक शेक आहे। मान हो मंटन में थायो थंदस मान कोशिश कंदस। मनन में माहिर आयान। बहरियान असन की आइसक्रीम थड़ी पोंडी ऐं इनके ब्लेंडर में केर सान गट मलाइडो पोंदो। अच्छो ते शुरू करियो। केर कोलर इनके अंदर वजर ऐं इनके ब्लेंड करन। ओ ओ मुनके माफ कजो डाड़ी। तुहान डोकन वो सारी छड़ियो तनुन करी सब कजे हार जी वयो। हे ख्याल अछुते डसूते मिनंजी बेक पेक में आहे। छा हती कजे बे नाही। आहा ही मिनंजो खास कॉकटेल गैजेट आहे। मुनके सर्फ पनंजी पसंदीदे टाफी आई कजे मार्शमेलोस अचलाड़ा हैं। ही तमाम मजेदार हुंदो। सर्फ एक शेई जी घटाई आहे। आहा है सोडा। हे यारी मुनके माफ कजो अहो एक हाथो हो। हाड़ी सब कजे तैयार आहे। मिनंजी अदी डाड़ी खुश थींदी। आओ डाड़ी तुन के डानन पई वे। मुनके पनंजी कॉकटेल लाए रास्बेरीज चुनड़ियो ना हैन। ओ कहरी न खुशबू आहे। ही बेर मिनंजी वाट में वयन चाही थो। डसू मान शेफ आयान। शाबाश निकोल। ओ जबरदस्त डाड़ी। ओहो बार लाए छड़ी दियो। ठीक आहे ही ब्लेंडर केन काम कंडो आहे। मान कजे भी नथी समझा। बेहतर आहे ते मान पनहंजू आजमूदगार तरीको इस्तेमाल करियान। ओहो आए उनकी कटा। ओ शानदार। हाड़ी कजे ताजू केर वजरन आई उनके मलाई रास्बेरी कॉकटेल का हैन। वाह 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 कहरी न खूबसूरती आहे। आई रंग मथान कजे पुडीनो। ये तमाम सादो पियो लगी। मुनकी कजे सोचड़ो पोंडो मसाल तोर। मनकनन कई लाइट चातवान की उंदाए कान डब तो लगी। हाँ ओ मुनके माफ कजो शेफ। अहो डाडो मुझके केसा है। माफ कजो मान तोहान जी तवज्जो में बेहतरीन कॉकटेल जी रेसिपी पेश करे आन थी। आइसक्रीम केर ओरियोस आइन अन सबनी की ब्लेंड करन। मानन की हन शानदार चॉकलेट जी आनी में पेश कंडस। क्रीम एंड टॉफी इंसान गर्ड। हे थी वेओ हरे कजे सजाओ जो वक्त आहे। वाह अहो तमाम बेहतरीन आहे। वाह ही कॉकटेल गैर मामूली पियो लगी। मुनकी लगी थोते मुनकी कथी दबायो पुंदो। वाह अच्छो ते डसून। ओ ही वाकी तमाम जबरदस्त आहे। सब कजे तो लाए प्यारी छोकरी। मुनकी ही कॉकटेल वाकी पसंद नहीं आयो। अयन ने पोदीनो पड़ा है। छे न मेहरबानी। No! केड़ू ना अफसोस आहे। वाह 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 खेड़ू न मजो आहे। ही तमाम सखो आहे। ओ शकर आहे। ही आनू पर तमाम मजेदार आहे। फैसलो थी वेओ शेफ फातिहा है। ओ हा मेहरबानी।